अड़े अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी, अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी। याद करे जीअं उहे पंहिंजी यारी हुई पुराणी, याद करे जीअं उहे पंहिंजी यारी हुई पुराणी। अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी, अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी। याद करे जीअं उहे पंहिंजी यारी हुई पुराणी, याद करे जीअं उहे पंहिंजी यारी हुई पुराणी। अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी, अजकल तू ज़ोर आई किथे तो सुञाणी। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेहरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335 2517 858। यार मिली नवा नवा विसरी वियासीं रे असां, सोचूं ई बदलाए छॾी याद किथे हूंदुसि मां।